ज़िले काउंसिल सखर के चेयरमैन सैयद कुबेल हैदर शाह वफद सां गॾु सखर प्रेस क्लब सखर डिवीजन ऑफ जर्नलिस्ट सखर सीमा चैप्टर कैमरामैन एंड फोटो जर्नलिस्ट एसोसिएशन प्रोग्रेसिव पैनल जा उम्मीदवार बिना मुक़ाबले चूंडजी आयल उम्मीदवारनि खे सखर प्रेस क्लब पहुची मुबारकबाद ॾिनी ऐं खेनि गुलनि जा हार पाराया। प्रेस क्लब ते आमद ते सखर प्रेस क्लब के उहदेदारान ऐं मेंबरनि संदनि भरपूर आजिया कई। इन मौके ते हिन प्रोग्रेसिव पैनल के सरबराह ऐं PFU जे मरकज़ी फिनांस सेक्रेटरी लाला असद पठान के समूरे पैनल पारां बिना मुक़ाबले चूंडजण ते मुबारकबाद ॾिनी ऐं नेक ख्वाहिशुनि जो इज़हार कंदे चयो त असां सहाफ़िन समाजी मज़हबी सियासी कारकुननि खे दरपेश मुश्किलातुनि खां चङी रीति वाक़िफ़ आहियूं ऐं असांजो सहाफ़िन जो तालुक चोले दामन जिया आहे। पाकिस्तान में जमहूरियत लाइ सहाफ़िन ख़ासि करे कैमरामैन ऐं फोटोग्राफर जूं कोशिशूं ऐं कुर्बानियूं असांजी तारीख़ जो रोशन बाब आहिनि। प्रोफेशनल तनज़ीमुनि में जमहूरियत जी पाड़ुनि जो मज़बूत थियण ख़ुशी जो बाइस आहे। खेनि यकीन ॾियारियो वियो त सदन जारी जिदोजहद में भरपूर साथ ॾिनो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।